घोटकी में ख़बर ॾींदा हलो त घोटकी जे मेन चौक वारे इलाइक़े पुरानी सीशन कोट वट पठान बिरादरी जे ॿिनि धुरनि में घटी में बिजली जी तारुनि जे मामले तां जेड़ो थियो। फायरिंग गोलियूं लॻण सबब हिकु ॼणो मुख्तियार कार एस्टेब्लिशमेंट मिरपुर माथेलो आगा निशान खान पठान मौके ते क़त्ल थी वियो जॾहिं त ॿ ॼणा पीउ पुट ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में पुलिस एहलकार लाला शोएब अख्तर पठान ऐं लाला अज़हर पठान शामिल आहिनि। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल घोटकी आंदो वियो जिते लाश जो पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले कयो वियो। होॾां ज़ख़्मियुनि खे तबई इमदाद बाद सखर जी अस्पताल मुंतकिल कयो वियो जिन मां पुलिस एहलकार लाला शोएब अख्तर पठान जी हालत गणती जोगी ॿुधाई वञे थी। होॾां ॿिन्ही धुरनि में छिकताण जारी आहे। हिक ॿिए मथां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। फायरिंग ते कंट्रोल करण लाइ पुलिस ऐं रेंजर्स पहुची कंट्रोल करे वरितो। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।